तकरारी कैनाल्स खिलाफ वकीलन जो बबलो बाईपास ते 9 ॾींहं बि धरणो जारी। वकीलन पारां मनसूबो रद्द थियण जो नोटिफिकेशन मिलण ताईं धरणो जारी रखण जो ऐलान। वकीलन सां गॾु सिंध जे कुंड कुड़च मां पोतल धरती धणी बि धरणे में शरीक। वकील अॻवाननि जो चवणु आहे त सुभाणे मुशावरती इजलास बाद आईंदा जी हिकमत अमली जो ऐलान कयो वेंदो। तफ़सील सां चेयरमैन साहब भी ऐं मोहतरम चीफ मिनिस्टर सिंध साहब जन भी पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में चयो, चेयरमैन साहब पंहिंजे जलसे में चयो त इहा ॻाल्हि हतमी थी वई आहे त इहे कैनाल जेके आहिनि इहे न ठहंदा। हिकिड़ी फॉर्मेलिटी आहे जेका 2 तारीख़ ते जेको CCI जो इजलास कोठायो वियो आहे, सिंध जे लाइ सिंधु कैनाल जे लाइ ॻाल्हि कई आहे ऐं त इहे कैनाल न ठहनि सिंधूअ ते, उहे सभु असां सां लाइ क़ाबिल एतिराम आहिनि। उहे सिंध जा आशिक़ आहिनि ऐं सिंध जे आशिक़नि जा असां ख़ादिम आहियूं। ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो सिलसिलो जॾहिं थी वियो आहे त हाणे वेठा हुजनि असां का बि अहिड़ी ॻाल्हि कोन कंदासीं। इहा हिकिड़ी हतमी ॻाल्हि आहे जेको हाणे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब करे पियो, CM साहब कनि पिया, प्राइम मिनिस्टर साहब पाण अची चयो आहे त इहो जेको प्रोजेक्ट आहे ख़तमु कयो वियो आहे। जे इहो कैनालनि वारो मनसूबो ख़तम न कयो वियो त असां हिन गवर्नमेंट जी सपोर्ट न कंदासीं। कैनाल्स बाबति सिंध हुकूमत जो मौक़िफ़ वाज़े आहे। सिंधु ते कैनाल कॾहिं बि न ठहंदा। फ़ैसिलो थी चुको आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त वज़ीर आज़म ई वॾो वज़ीर कैनाल मनसूबो ख़तम थियण जो चई चुका आहिनि। ॿियो कीअं वाज़े कजे, कैनाल्स ख़िलाफ़ एहतिजाज कंदड़ सिंध जा आशिक़ आहिनि। असां सिंध जे आशिक़नि जा ख़ादिम आहियूं। कैनाल्स ख़िलाफ़ एहतिजाज कंदड़ वेठा हुजनि, हुकूमत का बि कार्रवाई न कंदी। रुगो दरख़्वास्त आहे त माण्हुनि खे परेशान न कयो वञे। सूबाई वज़ीर जाम ख़ान शुरू KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त CCI जे इजलास में तकरारी कैनाल्स वारो मामिलो दफ़न थी वेंदो। सिंध हुकूमत CCI इजलास में पंहिंजो भरपूर केस पेश कंदी। पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जो मोरो में सिंधु दरिया ते अॾियल दादू मोरो पुल ते धरणो। ज़ुल्फ़कार भुट्टो जूनियर ख़िताब कंदे चयो आहे त तकरारी कैनाल्स मनसूबो रद्द करण बाबति अवाम खे गुमराह कयो पियो वञे। माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइण बदिरां मनसूबे जे ख़ात्मे जो नोटिफिकेशन जारी कयो वञे। कैनाल मनसूबो रद्द थियण ताईं जदोजहद जारी रहंदी। बबलो धरणे जी हिमायत में मुख़्तलिफ़ हंधनि ते धरणनि जो सिलसिलो जारी। सिंध पंजाब दंग कमू शहीद वटि वकीलनि जो धरणो लॻल। कंदकोट में बि साहिबे ते डेरा मोड़ वटि धरणो लॻल। मलीर में वकीलनि जो नेशनल हाईवे ऐं लिंक रोड ते धरणो जारी। JUI पारां सखर में मोटरवे इंटरचेंज ते धरणो हंयो वियो। कैनाल मनसूबो ख़त्म करण जो मुतालबो। Pakistan is open to participate in any neutral, transparent and credible investigation. National interests of Pakistan are lifeline, and for our 240 million people, let there be no doubt at all, its availability would be safeguarded at all cost and under all circumstances. And let this message be loud and clear for all and sundry. Peace is our preference, but must not be construed as our weakness. जंगी जुनून में वरतल भारत के पाकिस्तान पहलगाम हमले जी अंधरी जांच में शामिल थियण जी आस करे छॾी। पाकिस्तान मिलिट्री अकेडमी काकोल में पासिंग आउट परेड खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त भारत पहलगाम हमले ते बि बेबुनियाद इल्ज़ाम लॻाया आहिनि। पाकिस्तान न्यूट्रल ऐं शफ़ाफ़ जांच में सहकार करण लाइ तयारु आहे। पाणी असांजी ज़िंदगी आहे जिन ते को बि ठाह न थींदो। कंहिंखे बि ग़लतफ़हमी जो शिकार थियणु न घुरिजे। सिंतास मुआहिदे ते त पाकिस्तान जो पाणी रोकण वारी कोशिश जो भरपूर ताक़त सां जवाब ॾिनो वेंदो। पाक फौज मुल्क जी हिफ़ाज़त लाइ मुकमल तौर ते तयारु आहे। कश्मीर पाकिस्तान जी शहर रग ऐं आलमी सतह ते तस्लीम थियल तकरारी इलाइक़ो आहे। कश्मीरियुनि खे पंहिंजो फ़ैसिलो पाण करण जो हक़ ॾियणो पवंदो। अफ़गान हुकूमत खे वाज़े कयो आहे त पंहिंजी सरज़मीन पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमालु थियणु न ॾे।
असां वतन जो दिफ़ा करण ॼाणूं था। ॿ क़ौमी नज़रियो सदाईं पाकिस्तान जे वजूद जो बुनियाद रहियो आहे, जंहिं ते कंहिं बि पाकिस्तानी खे ज़रे बराबर बि शक न आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त भारतीय मीडिया ऐं सोशल मीडिया जी प्रोपेगेंडा तारीख़ तब्दील नथी करे सघे। मुसलमान हिंदुनि खां मुख़्तलिफ़ आहिनि। असांजो मज़हब, तहज़ीब, ज़बान ऐं रीतूं रस्मूं बि मुख़्तलिफ़ आहिनि। असांजे वॾनि पाकिस्तान लाइ वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। भारत पाकिस्तान जो पाणी बंदि कंदो त जंग लाइ तयार आहियूं। गोरी, शाहीन ऐं गज़नवी भारत लाइ रखिया आहिनि। मोदी खे ॿुधाइण चाहियूं था, तव्हां असांजो पाणी बंदि कंदा त असां अवां जो साह बंदि करे छॾींदासीं। वफ़ाक़ी वज़ीर रेलवे हनीफ़ अब्बासी चयो आहे त भारत में का बि अक़लियत महफ़ूज़ न आहे। वलारियल कश्मीर में 1 लख कश्मीरियुनि खे शहीद कयो वियो। गुजरात में मुसलमाननि जो क़त्ले आम मोदी कयो। सिखनि ऐं ॿियनि मुसलमाननि जो क़त्ले आम थी रहियो आहे। पाकिस्तान में दहशतगर्दी जे वाक़िअनि पुठियां मोदी सरकार आहे। भारत सिंध तास मुआहिदो मुअतल करण जो ऐलान करे छॾियो। आबी दहशतगर्दी कई आहे। भारत सिंध तास मुआहिदो मुअतल करण जो ऐलान करे आबी दहशतगर्दी कई। पाकिस्तानी अवाम दहशतगर्दी जो भरपूर ऐं असराइतो जवाबु ॾींदो। सिंध आपाशी जे वज़ीर जाम खान शोरो चयो आहे त क़ौम पाक फ़ौज सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठल आहे। वतन जी दिफ़ा लाइ कंहिं क़ुर्बानी खां पासो न कंदासीं। शाज़िया तामरी चयो आहे त भारतीय मीडिया मोदी सरकार जी इशारनि ते नची रही आहे। भारत सिक्योरिटी गफ़लत लिकाइण लाइ इल्ज़ाम हणी रहियो आहे। भारत खे पाकिस्तान फोबिया आहे। पाकिस्तान ऐं भारत विच में छिकताण 1500 साल पुराणी आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पाक भारत तारीख़ खां अणॼाण। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त भारत ऐं पाकिस्तान सां वेझड़ाई वारा लाॻापा आहिनि। ॿई मुल्क हज़ारे सालनि खां कश्मीर जी जंग में उलझियल आहिनि ऐं सूरतहाल ख़राब आहे। उमीद आहे त ॿई मुल्क हल कढी वठंदा। इंडस वाटर कमीशन भारत पारां पाणी मुआहिदे जी मुअतली वारे मामले जो जाइज़ो वठणु शुरू करे छॾियो। ज़रियनि मूजिबि परॾेही वज़ीर आबी वसीलनि बाबति वफ़ाक़ी वज़ीर ऐं इंडस वाटर कमीशन ते ॿधल थिंक टैंक क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। थिंक टैंक हंगामी बुनियादनि ते मुआहिदे जी मुअतली ते पंहिंजी राय काबीना खे ॾींदी। सखर में मौजूद पीपल्स पार्टी चेयरमैन जूं पार्टी अॻवाननि ऐं चूंडियल नुमाइंदनि सां मुलाक़ातूं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो वॾे वज़ीर मुराद अली शाह सां गॾु ॻोठ नचनपुर जो दौरो। ॿोॾि मुतासिरीन लाइ तामीर थींदड़ घरनि जो जाइज़ो वरितो। बिलावल भुट्टो ज़रदारी घरनि ते कमु कंदड़ मज़दूरनि ऐं औरतुनि सां बि ॻाल्हि ॿोल कई। बिलावल खे घरनि जी तामीर बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। टने मोहम्मद खान में ज़मीनी तकरार तां फायरिंग नाले वारो लेखक डॉक्टर अनवर आलमानी समेत ॿ ॼणा क़त्ल। लेखक डॉक्टर अनवर अली आलमानी हारियुनि सां गॾु ज़मीन ते वियल हो त हथियारबंदनि मथसि फायरिंग कई। फायरिंग में लेखक डॉक्टर अनवर अली आलमानी समेत ॿ ॼणा क़त्ल थी विया। लाश अस्पताल मुंतकिल। कोटड़ी में पुरसरार बीमारी मुंहुं कढियो। 3 ॾींहनि में 3 ॿारड़ा फोत। मिस्किन कॉलोनी ऐं पोपट ख़ासकेली ॻोठ में पुरसरार बीमारी सबबि 3 ॿारड़ा फोत थिया। फोत थियल ॿारनि में 3 वरियनि जो ज़ैन मोहम्मद, 4 वरियनि जो अमान अल्लाह ऐं 2 सालनि जी बुशरा शामिल। वारसनि मूजिबि ॿारड़ा उल्टी ऐं दस्त थियण बाद तेज़ बुखार में मुबतला थियण बाद फोत थी वञनि था। जामशोरो वेझो अलामा इक़बाल एक्सप्रेस ट्रेन हादसे जो शिकार। सियालकोट खां कराची वेंदड़ अलामा इक़बाल एक्सप्रेस ट्रेन जी हिकु बोगी रेलवे ट्रैक तां लही वई। हादसे दौरान को बि जानी नुक़सान पेश न आयो। हादसो कोटली स्टेशन जे वेझो पेश आयो। ऐं ईरानी शहर बंदर अब्बासी पोर्ट ते धमाको। 406 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ईरानी मीडिया मूजिबि धमाको बंदर अब्बास जे शहीद राजा एयरपोर्ट ते मौजूद कंटेनर्स में थियो, जंहिंजो आवाज़ परे परे ताईं ॿुधो वियो। धमाके सबबि ज़ख़्मी थियल माण्हुनि जो अंग वधी 406 थी वियो। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतकिल करण जो सिलसिलो जारी।